तारिक राजा साहब, धाड़ेल कल्चर जी प्रमोशन के तव्हां कीअं पिया ॾिसो? जेको हिन वक्त ताईं असीं हाईलाइट कंदा अचूं पिया त असांजी सिंध इहा नाहे। ये जो धाड़ेल कल्चर ता ड्रामन जा जिक्र था कयो, जेको असांजो सिंधी ड्रामन में जी 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 ता सिंधी ड्रामन जो जिक्र था कयो न। बिल्कुल जी, त वो उन में मसलो यो आहे त धाड़ेल कल्चर प्रमोट न कनि त बाक़ी छा कनि सिंधी चैनल? उन्हनि वटि कुझु ॿियो आहे ई कान, न ई ॿियो कुझु करणु था चाहिनि। मुंहिंजो जेको ज़ाती पंहिंजो एक्सपीरियंस आहे, असां जॾहिं बि इंटरेक्ट कयो आहे, कुझु करणु चाहियो आहे त असांखे जवाबु मिलियो आहे ज़रूरत छा आहे कुझु नओं करण जी। इहो सभु ठीकु त आहे, त इन मां ॻाल्हि इहा ई सम्झ में थी अचे न त करण ई नथा चाहिनि। ऐं हुनजी वजह इहा आहे त जेके टीवी चैनल्स आहिनि उन्हनि जो बिज़नेस न को एंटरटेनमेंट खां थो हले, न को ॿी कंहिं शइ खां थो हले। उन्हनि जो बिज़नेस हले थो सरकारी फंड्स खां, ऐं सरकारी फंड्स जेके आहिनि उहे असां वटि कीअं मिलंदा आहिनि या सभिनि खे ख़बर आहे। ठीक है, मुझे ख्याल से असां वटि इलाही सारा जॉनरास आहिनि। इन करे धाड़ेल कल्चर प्रमोट करण जी इन में ॻाल्हि आहे या न आहे, पर उन्हनि वटि सब्जेक्ट्स ई न आहिनि कि नवां माण्हू जेके यंगस्टर्स सब्जेक्ट्स खणी वञनि बि था त उन्हनि खे असां घुरबल ई न आहियूं। पुरुमीद मां इन हवाले सां मां पुरुमीद आहियां जी त असांखे सोशल मीडिया, यूट्यूब ऐं ॿिया जेके बि प्लेटफॉर्म्स आहिनि उहे हाणे उन्हनि मां असां उम्मीद रखी सघूं था त जेके नवां माण्हू आहिनि पंहिंजो कमु करे उहो उते पेश कंदा। पर उन में बि मसाइल आहिनि, छो जे असां वटि जेके फंड्स मुख़्तस थियल आहिनि। ख़ुशी जी ॻाल्हि इहा आहे त ॾिसो न, सुठियूं ॻाल्हियूं बि आहिनि असां वटि खोड़ सरियूं। जेको मां हर चवां थो त मां पूरी उम्मीद बि आहियां, उहो त ॿियनि सूबनि में कल्चर ऐं आर्ट ते एॾो फंड न रखियो वेंदो आहे। कल्चर ऐं आर्ट लाइ सिंध में रखियो थो वञे। सिंध में बाक़ाइदा हिकिड़ो एक्टिव कल्चर डिपार्टमेंट आहे, पर उन में छा तरीक़ाकार आहे उन्हनि जो, छा उन्हनि जी पॉलिसी आहे, उहो कंहिंखे बि ख़बर न आहे। बसि उहो हिकिड़ो पनो हर साल बजट पंहिंजो जेको विराईंदा आहिनि, उहो हुनजी जेका विरागो कंदा आहिनि बजट जो, पैसनि जो, उनजो हिकिड़ो पनो रिलीज़ करे छॾींदा आहिनि त असां हेतिरा पैसा हिनखे ॾींदासीं। पोइ हुनखे केरु पुछण वारो कान्हे उन्हनि खां त बाबा कंहिंखे केतिरो फंड छो थो मिले ऐं हक़दार केरु आहे, ऐं तव्हां वटि मेरिटोक्रेसीअ लाइ छा इंतज़ामात आहिनि, छा तव्हांजी पॉलिसी छा आहे, कंहिंखे था ॾियो, छो था ॾियो, कीअं था ॾियो।